अस्सलाम वालेकुम संगत, उम्मीद आहे ख़ुशि आबाद हूंदव। साक़िब कीर ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर। संगत, मां हींअर मौजूदु आहियां स्वीडन जे शहर लुजुसदाल में। नंढड़ो टाउन आहे। सी ते अची वियो आहे, -3 -4 डिग्री हले पियो ऐं आचर जो ॾींहुं आहे, रेस्ट डे आहे। तव्हांजे लाइ सेटअप आयो आहे की तव्हां सां कचहरी करे सघूं। ऐं अॼु जी ख़ुशूसी वीडियो उन्हनि दोस्तनि लाइ आहे जेका जॉब जी तलाश में आहिनि, जेका फ्रेश ग्रेजुएट आहिनि। संगत, कुझु दोस्त मैसेज पिया कनि या जॉब नथी मिले ऐं लिंक्स न आहिनि, कंपनियूं शॉर्ट लिस्ट नथियूं कनि, इंटरव्यू कॉल्स नथियूं अचनि। त उनखे मुंहिंजे तजुर्बे हिसाब सां, जो 4 साल जो तजुर्बो आहे, घणो न आहे, पंहिंजो तजुर्बो शेयर कंदुमि, कुझु टिप्स ॾींदुमि, त इनशाला उमेदु आहे तव्हांखे नौकिरी जा चांसिस वधी वेंदा। उनखां पहिरां संगत, मां हिन ते डिस्कस कंदुमि कि ग्रेजुएशन खां पोइ कंहिं तरफ़ वञूं। कुझु दोस्त वेंदा आहिनि मास्टर्स जी तरफ़, कुझु दोस्त वेंदा आहिनि जॉब जी तरफ़। मुंहिंजी पंहिंजी राय आहे, मुंहिंजी राय तव्हां खां मुख़्तलिफ़ थी सघे थी। त मुंहिंजी राय इहा आहे कि ग्रेजुएशन खां पोइ जॉब जी तरफ़ वञो। मां सम्झां थो 16 साल तव्हांखे माउ पीउ पढ़ायो, फीसूं ॾिनियूं, ठीकु आहे, तव्हांजी उन्हनि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे छॾियो, उन्हनि पंहिंजी ज़िमेदारी पूरी कई। हाणे कोशिशि कयो तव्हां पंहिंजी अर्निंग कयो, फाइनेंशियली इंडिपेंडेंट थियो ऐं पंहिंजे माउ पीउ खे सपोर्ट कयो, पंहिंजे रिलेटिव्स खे सपोर्ट कयो ऐं पंहिंजे पाण खे सपोर्ट कयो। किथे वेही सघो था, दोस्तनि सां मानी खाई सघो था। ईअं न जे बाबा पैसा ॾे, दोस्तनि सां मानी आहे, बाबा पैसा ॾे, सेमेस्टर जी फीस भरणी आहे, मास्टर्स जी सप्ली लॻी वई आहे, पैसा ॾे। न, जॉब जी तरफ़ वञो, सुठी जॉब ॻोल्हियो ऐं सपोर्ट कयो। जॉब जा 2-3 फ़ाइदा आहिनि संगत। हिकिड़ो फ़ाइदो, लिंक्स ठहंदा। तव्हां जॾहिं कंहिं बि इदारे में एंटर थींदव त तव्हांजा मैनेजिंग डायरेक्टर सां, अपर मैनेजमेंट सां, CEO सां तव्हांजा लिंक्स ठहंदा। त तव्हांजी अञा प्रोफेशनल ग्रोथ अञा वधंदी, तव्हांखे अञा अपॉर्चुनिटियूं मिलंदियूं। स्टेप बाय स्टेप ग्रेजुअली तव्हां हिकु सुठी पोजीशन तरफ़ वेंदव। पर जॾहिं तव्हां मास्टर्स कंदव 2 साल खां पोइ छा कंदव? उहो ई 20,000 पघार ते। पर जेको बैचलर्स खां पोइ जॉब थो करे, उहो 2 सालनि खां पोइ 80,000 खे धकु हणंदो ऐं तव्हां उहे 2 साल मास्टर्स खां पोइ 20,000 पघार ते। त इन करे जॉब पर मां इन मतिलबु कतई इहो न आहे कि मां मास्टर्स जे ख़िलाफ़ु आहियां। बिल्कुलु कयो मास्टर्स, पर पंहिंजी अर्निंग सां, पंहिंजी अर्निंग कयो ऐं मौक़े तलाश। मां अञा ताईं मास्टर्स न कई आहे, टाइम नथो मिले, साइट लाइफ आहे, छुटियूं घटि आहिनि। जॾहिं बि टाइम मिलंदो मां मास्टर्स कंदुमि, पर पंहिंजी फीस पाण भरे। त इहो लिंक्स ठहंदा। उनखां पोइ तव्हां जेका 4 साल पढ़ियो थ्योरेटिकली, तव्हां प्रैक्टिकली ॾिसंदव, सही आहे। उनखां पोइ सही आहे, प्रॉब्लम सॉल्विंग तव्हांजी बहितर थींदी, कम्युनिकेशन बहितर थींदी। घणा फ़ाइदा आहिनि जॉब जा। ऐं संगत, इहो थी वियो डिसीशन जॉब या मास्टर्स जो। हाणे था अचूं जॉब हंटिंग ते। जॉब हंटिंग लाइ संगत सभिनि खां पहिरां पंहिंजो फेसबुक बंदि कयो, ठीकु आहे, इंस्टाग्राम बंदि कयो, लिंक्डइन ते हलिया वञो। पंहिंजो टाइम 5-5, 6-6 कलाक लिंक्डइन ते ॾियो। लिंक्डइन ते हिकु सुठी प्रोफाइल ठाहियो, सुठी प्रोफाइल, पिक्चर हणो, पिक्चर था हणो एडिटिंग थियल, कूड़ा कोट पाता पिया आहिनि, कूड़ियूं टायूं, हेसि ताईं कोट आयो पियो आहे, ठीकु आहे, ऐं एक्सपेक्ट था कयो तव्हांखे नौकिरी मिलंदी। न, कंहिं स्टूडियो ते वञो, सुठी प्रोफाइल, कोट बोट सुठा पाए ऐं पिक्चर कढाए अचो, पिक्चर हणो, ठीकु आहे। 500-1000 रुपए जी हिन ते तव्हांजा लॻंदा। पिक्चर हणो, कवर फ़ोटो हणो, उनखां पोइ ओपन टू वर्क सिलेक्ट कयो, पंहिंजा कनेक्शन्स ठाहियो, जेतिरा थी सघनि कनेक्शन्स ठाहियो, HR सां, टैलेंट एक्विज़िशन जी टीम सां, मैनेजर्स सां ऐड थियो, कोशिशि कयो कनेक्शन्स ठाहियो लिंक्डइन ते। ऐं ईमेल एड्रेस, पंहिंजी हिकु प्रोफेशनल ईमेल ठाहियो, ईअं न जो स्मार्ट साकिब, ठीकु आहे, प्रिंस आफ्ताब राइमू न, पंहिंजो नालो साकिब कीरियो @फलाणो.com, आफ्ताब राइमू @tirol.com। त इन करे प्रोफेशनल पंहिंजी ईमेल ठाहियो, उन ते लिंक्डइन ठाहियो, लिंक्डइन ते सुठी प्रोफाइल ठाहियो। लिंक्डइन ते जॉब तव्हां घर वेठे करे सॼी दुनिया में जॉब अप्लाई करे सघो था लिंक्डइन जे ज़रिए। फिल्टर हणो कतर जो, ऐं कतर में जॉब्स अची वेंदियूं, ट्रेनिंग इंजीनियर। फिल्टर हणो सऊदी अरब जो, सऊदी अरब जी जॉब्स, लाहौर में जॉब्स।
इन करे लिंक्डइन जा टूल्स इस्तेमालु कयो, लिंक्डइन हलाइणु सिखो, ठीकु आहे। उनखां पोइ CV बहितर कयो। CV 90 खां 95% छोकिरनि जी शागिर्दनि जी CVयूं बेकार, कंहिं न कम जूं। मथे नालो लिखो, उनखां पोइ BE मैकेनिकल या BA फलाणो कुझु बि लिखो। उनखां पोइ पंहिंजो बायोडाटा में कॉन्टेक्ट नंबर में 0303 न कंट्री कोड सां कॉन्टेक्ट नंबर +92 कहिड़े मुल्क में वेठो आहे, कहिड़ी ख़बर, इंडिया में वेठो आहीं, दुबई वेठो आहीं, किथे वेठो आहीं, त इन करे 03 न +92 कंट्री कोड सां गॾु ईमेल एड्रेस पंहिंजी प्रोफेशनल हुन में हणी, ऐं जेकी तव्हांजी ग्रेजुएशन आहे, तव्हांजा स्किल्स आहिनि, स्किल्स लिखो। स्किल्स कम जा, जॉब रिलेटेड जिथे अप्लाई कयो था उन रिलेटेड स्किल्स लिखो, ठीकु आहे। एक्टिंग एडिटिंग न, स्किल्स लिखो। सर्टिफिकेशन्स कोशिशि कयो, सर्टिफिकेशन्स कयो जेतिरी थी सघनि, ऐं उहे सर्टिफिकेशन ऐड कयो। उनखां पोइ CV जा तरीक़ा आहिनि, फॉन्ट टाइम्स रोमन। मां जॾहिं पास आउट थियो त मुंहिंजी CV एतिरी ख़ासि न हुई, त आफ्ताब राय मूं हेल्प कई CV में। उन ॿुधायो कि फॉन्ट हिकिड़ो ई सिलेक्ट कयो, टाइम्स रोमन सिलेक्ट कयो। उनखां पोइ फॉन्ट्स जा जेका साइज़ आहिनि उहे हिकु बहितर वे में लिखो। त हेडिंग आहे त 16, सब हेडिंग आहे 14, जेको बाक़ी जो कॉन्टेंट आहे उहो 12, इहो आहे। उनखां पोइ लैंग्वेज में सिंधी, सराइकी न, इंग्लिश ऐं उर्दू। पर तव्हांजी पंहिंजी जेकी लोकल लैंग्वेज आहे उहो लिखण जी ज़रूरत न आहे, ठीकु आहे। मेन इहे लैंग्वेज आहिनि, नेशनल लैंग्वेज ऐं इंटरनेशनल लैंग्वेज। CV ठही वई। उनखां पोइ संगत मोस्ट इम्पॉर्टेंट, तव्हां जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ो था 4 साल, उहो मेन किरदारु अदा करे थो। तव्हांजा हुन में छोकिरनि सां किरदारु, छोकिरनि सां लिंक्स, सीनियर्स सां, जूनियर्स सां, पंहिंजे बैचमेट्स सां। इहो न ॾिसो बैक बेंचर आहे, कॾहिं कॾहिं बैक बेंचर्स 4 GPA वारे खां सुठी पोजीशन ते हूंदा आहिनि, त उहे तव्हांजी जॉब में हेल्प करे सघनि था। इन करे सभिनि सां तालुकात सुठा रखो। ख़बर न आहे बैक बेंचर पास आउट थियण खां पोइ कहिड़ी वॾी बला थी वञे, त इन करे हर कंहिं सां सुठा तालुकात रखो, पंहिंजे जूनियर्स सां, सीनियर्स सां। पास आउट खां पोइ त अॼुकल्ह हर को पंहिंजी जॉब ॻोल्हींदो आहे, को न को तव्हांखे रिकमेंड करे सघे थो। इवन मां वॾो मिसाल आहे, मां पास आउट थियुमि, फस्ट टाइम विंड में एंटर थियो, तो मुंहिंजो बैचमेट हो, दोस्त हो, जेको यूनिवर्सिटी में हॉस्टल में हुन सां गॾु रहियो, उन मूंखे रिकमेंड कयो, आरिफ खोड़ हो। तो उनजी बि महिरबानी, उन रिकमेंड कयो त अॼु ताईं ॾिसो था। उनखां पोइ तव्हां गॾु सोशल रहो यूनिवर्सिटी में, एक्टिव रहो, रुगो पढ़ाई न, पढ़ाई करे पंहिंजा तालुकात ख़राबु कयो न। उथण वेहण जा आदाब सिखो यूनिवर्सिटी में, संगत कीअं ठाहिजे, कीअं ॻाल्हाइजे, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ मोस्ट इम्पॉर्टेंट मां चवंदो आहियां, सभिनि खां वधीक इम्पॉर्टेंट, तव्हां पास आउट थियो था, पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾियो, जॾहिं मूंखे जॉब मिलंदी, जेतिरी बि सैलरी मिलंदी, मुंहिंजो हेतिरो परसेंटेज मुंहिंजो चैरिटी हूंदो, अलाह जे नाले ते हूंदो। पोइ 2% हुजे, 3% हुजे, पंहिंजे ज़हन में रखे छॾियो ऐं उहो चैरिटी ॾियो। दोस्त चवंदा आहिनि यार मुंहिंजी 20,000 पघार आहे, मां छा अलाह जे नाले ते ॾियां, न। 20,000 पघार आहे त 2% 20,000 जो छा थींदो, 1000 रुपये जो 2% छा थींदो, 20 रुपया, सम्झो था। इन करे पंहिंजे परसेंटेज सिलेक्ट करे छॾियो। त इन करे इहो आहे कर्ज़ हसना, अलाह पाक खे तव्हां कर्ज़ था ॾियो, अलाह पाक खे कर्ज़ था ॾियो त छा था सम्झो, अलाह पाक तव्हांखे छा रिटर्न कंदो, बहितरी रिटर्न कंदो। त इन करे कोशिशि कयो चैरिटी कयो। सो इहो रही संगत अॼु जो टॉपिक, हिन ते डिस्कशन मथां बेसिक शयूं तव्हांखे ॿुधायूं। इंशाअल्लाह ताला उमेदु आहे तव्हांखे सुठी जॉब मिलंदी, गुड लक। ऐं माना व्हाट्सएप ते मैसेंजर ते मैसेज न कयो कि यार नौकिरी खपे, कॉलूं कयो, कॉल नथो खणे वरी ॿी कॉल, 3 कॉल न, ईमेल कयो, हिकु प्रॉपर पैराग्राफ लिखी CV अटैच करे, बसि। इन खां तव्हांजो कमु एतिरो आहे, तव्हांजी ज़िमेदारी एतिरी आहे, एतिरी। उनखां पोइ उहो रिप्लाई करे थो नथो करे, उहा तव्हांजी ज़िमेदारी न आहे, ठीकु आहे। लाज़मी रिप्लाई करे, रिप्लाई छो नथो करे, न। बाक़ी कुझु दोस्त जीअं CSS तरफ़ ईंदा आहिनि पास आउट खां पोइ, लाहौर लाइना ही फलाणो टीणो, ईअं न कयो। तव्हांखे अगरि CSS ई करणी आहे, तव्हां पंहिंजो एम शुरू खां रखो, यूनिवर्सिटी में हुजो त तव्हांजो एम CSS हुजे, हिन में को शक न आहे। CSS जो हिकु सुठो स्टैंडर्ड आहे पाकिस्तान में, CSS तरफ़ वञो, पर एम तव्हां पंहिंजी यूनिवर्सिटी खां ई रखो कि मूंखे CSS करणी आहे। ऐं पास आउट थियण खां पोइ तव्हांजी 60-70% तयारी थियल हुजे, बक़ाइदा तयारी करे तव्हां अटैम्प्ट ॾियो ऐं इंशाअल्लाह ताला क्लियर। हिकु बेस्ट मिसाल आहे,
असां जेको जूनियर हो 2 साल जूनियर मुंहिंजे ख़्याल सां अब्दुल अहद सूमरो, मां हुनखे मुबारकबाद बि ॾियां थो। उहो पास आउट थियो आहे ऐं उन पंहिंजो अटैम्प्ट ॾिनो आहे साल जे अंदरि ऐं माशाल्लाह उहो अटैम्प्ट क्लियर कयईं। अॼु कमिश्नर आहे, असिस्टेंट डायरेक्टर आहे, सुठी पोजीशन ते। सो इहे आहिनि टिप्स कुझु सां गॾु। उमेदु आहे तव्हां हिनखे फॉलो कंदो ऐं उमेदु आहे तव्हांखे सुठी जॉब मिलंदी। गुड लक, दुआऊं गॾु आहिनि तव्हां सां। बाक़ी मां तव्हांजो भाउ, तव्हांखे का बि हेल्प खपे मां अवेलेबल आहे, जॾहिं टाइम मिलंदो तव्हांखे रिप्लाई कंदुमि। ईअं ॿिया दोस्त असांजा आहिनि, आफ़ताब राहिमूं, कोशिशूं कनि पिया शागिर्दनि लाइ, मैक्स मेमण आहे, शायान चांडियो आहे, घणा दोस्त आहिनि जेका। इहो रहियो असांजो अॼु जो ॾींहुं। बाक़ी टाइम मिलियो त वरी फॉरेन में जॉब कीअं हासिलु कजे उन ते कचहरी कंदासीं। फ़िलहालु साकिब कीरो खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।